समूरी सिंध जियां गौसपुर में वेसिस न्यूज़ की पहिरीं सालगिरह नेशनल प्रेस क्लब में शानदार नमूने सां मल्हाई वई, जंहिंमें गौसपुर ऐं कंदकोट जे सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई, जिते एसिस न्यूज़ की बेहतरीन कारकर्दगी की वाखाण कई। वधीक उन्हनि एसिस न्यूज़ सां वीचार कुछ हींअर वंडिया आहिनि। जी, सब खां पहिरियां त एस न्यूज़ जे CEO खे वाधायूं हुजनि, छो जो एस न्यूज़ हिकिड़ो बहितरीनु इदारो आहे जंहिं जेको आहे सो मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे हलाए वञण ताईं पहुचाए। ऐं ॿियो जस हुजे गौसपुर जी एस न्यूज़ जी टीम खे, जेको हर वक़्तु सर्दी हुजे या गर्मी हुजे, जेको आहे सो पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾिए थो। एस न्यूज़ जेको आहे उहो थोरे ई अरसे में आवाम जो वॾो आवाज़ बणियो आहे। एतिरी उमेद न हुई त जीअं जेको आहे सो हिन समाज में ॿिया चैनल उभरनि था, पर उहे अॻिते हली करे बंदि थी वञनि था, पर हीउ चैनल जेको मुसलसल हले पियो ऐं आवाम जेको आवाज़ बणिजे पियो। एस न्यूज़ जो साल पूरो थी वियो आहे। असां सॼी टीम खे उन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं तमामु ज़बरदस्त कमु करनि था पिया। एस न्यूज़ पारां साल पूरो थी वियो आहे ऐं ही केक जेको आहे अॼु असांजे नेशनल प्रेस क्लब में काटियो पियो वञे ऐं असां एस न्यूज़ जी पूरी टीम ऐं उनजी मैनेजमेंट खे जस ऐं सलाम पेश कयूं था, जंहिं थोरे अरसे में ऐं माण्हुनि में अवेयरनेस पैदा कई आहे। एस न्यूज़ के सालगिरह ते असां मुबारकबाद पेश कयूं था। एस न्यूज़ जो टीम तमामु बहितरीन कारकर्दगी करे पियो, जेको हिन वक़्त ताईं ग़रीब मज़लूमनि जो आवाज़ खे हलाए वञण ताईं पहुचायो आहे।